दो बातन को भूल मत, दो बातन को भूल मत। जो चाहे कल्याण, जो चाहे कल्याण। नारायण एक मौत को, नारायण एक मौत को, और दूजे श्री भगवान। और दूजे श्री भगवान। केवल ॿ ॻाल्हियूं यादि रखो। हिकिड़ो श्री नारायण भगवान खे छा कयूं, भगवान भुलिजी था वञनि त चयूं मौत खे यादि रखो। जंहिंखे मृत्यु यादि आहे त भगवान पाण ई मिठो लॻंदो। चओ हरे राम। तव्हां कथा ॿुधी आहे न कि एकनाथ महाराज वटि कोई आयो, चई भगवान में मन नथो लॻे, तव्हांजो कीअं लॻंदो आहे? ॿुधायो तव्हांखे कीअं प्रेम लॻंदो आहे? एकनाथ महाराज चयो छॾ, हाणे भगवान में मन लॻाइण जी ज़रूरत कोन्हे। छो चई ॾींहं ई 7 बचिया आहिनि तुंहिंजी उमिरि जा, हाणे त हुन जा 12 वॼी विया, हाणे त चरणनि ते किरी पियो। चई कोई रस्तो, चई रस्तो छा? राम राम जप भाई। हाणे ई राम राम जपण लॻो, धन लालच लोभ सभु ख़तम। दुकान ते ड्यूटी बंदि। चई 7 ई ॾींहं जीअणो आहे, अञा दुकान ते वञी करे छा कयां मां? हाँ, अञा छा पैसा मथे हलंदा? जाल सां रोज लड़ाई कंदो, हाणे हथ जोड़े माफ़ी थो घुरेसि, मूंखे माफ़ कर। चओ हरे राम। जंहिंजा जंहिंजा पैसा वरितई दोस्तनि खे सभिनि खे हथ जोड़े वापसि ॾेई आयो। मां तोसां हिते छल कयो, हिते कपट कयो, हिते बेईमानी कई। हाणे हिकु हिकु ॾींहुं भक्ति वधंदी वञे, राति जो निंड न अचे। 6 ॾींहं गुज़रिया, 7 ॾींहं अची करे उते वेही रहियो संत एकनाथ महाराज वटि। चई बाबा आज त बसि चलाणो आहे। चई भजन कर। 7 ॾींहं गुज़री, 8 ॾींहं आयो, मरियो कोन। चई बाबा हिते 8 ॾींहं लॻी वियो, मां मरियुमि न? तव्हां कोई तंत्र मंत्र कयो छा? चई छाजो तंत्र मंत्र? चई तव्हांजो चयो 7 ॾींहंनि में मरी वेंदे। त संतनि चयो पुट 7 ॾींहं त थींदा आहिनि, 8 ॾींहं काथे थींदा? जेके बि पैदा थियनि 7 ॾींहंनि जे अंदरि ई मरंदा। लेकिन तव्हां त मूंखे चयो 7 ॾींहं तुंहिंजी उमिरि बाक़ी आहे। तूं पुछो न सवाल, तव्हांजो निरंतर मन कीअं लॻंदो आहे? भगवान मिठो कीअं लॻंदो आहे? छो जो असां हर ॾींहुं आख़िरी ॾींहुं सम्झंदा आहियूं, तॾहिं भगवान मिठो लॻंदो आहे। नारायण हिकु मौत को और दूजे श्री भगवान। ये मौक़ो त ख़ुशियूं मनाइण जो आहे, मौज जो, पर असली ख़ुशी आहे निर्भय थी करे ॻाए माण्हू, निर्भव होए भजो भगवान। इन भीतर भव लॻल हुजे त उहा ख़ुशी कहिड़ी। अखियूं बंदि करण सां मुसीबत टलजी न वेंदी आहे। इन करे सास सास सिमरो गोबिंद। राम जी चवनि था जो सबीत आवा शरण आई, रखी हो ताही प्राण की नाई। जेको भयभीत थी करे मुंहिंजे शरण ईंदो आहे, मां हुनजी ईअं रक्षा कंदो आहियां, ये संसारी माण्हू पंहिंजे प्राणनि जी रक्षा कंदो आहे।